जरा निकाह जा ॾींहं वॼनि था त सोशल मीडिया मथे घोट जा वीडिया या वायरल थिए था। कल मेरे यार की शादी है, शादी थींदे वॻी रहंदो पामणी जा ठोना ॼाणो था। ज़िम्मेदारी है, शादी है तो बस वो ये घोट चढ़ी है तो घोड़े मथे सवार भले छड़ा रहे अल्लाह करे। ये ओटे मथे मंडप खड़े उबो है, हितां बरदौर जा हिन पासे बायूं हूंदियूं हिन पासे माण्हू हूंदा, पोइ मोबाइल जी चिठियूं हुन में वञे पई। अगरि जे अल्फाज़ मुंहिंजा बुरा आहिनि पर पंहिंजे माशरे पढ़ण वारो हिकिड़ो हुए तो कई औरतें जूं इज़तूं तार तार थी वञे। जे रस्मू रवाज वञा ई त 8-8 ॾींहं पाण वटि डूसियूं हले थियूं। को छेड़े में भूतड़ो ॿधई अचे, को गजरी टोकरी ॿधई अचे, को ॾेढो ॿधई अचे, को नियापो खणी अचे। अहिड़े तरीक़े सां निकाह जे ॾींहुं जेको पाण वटि औरत ऐं मर्द जो इख़्तिलाफ़ थिए थो, जेको अकठियूं थिए थो, ऐं इन ॻाल्हि मथे हैरान थी वेंदा जे विया हिकिड़े जो हुए तो पोइ हुनजे साथ कईअ जा विया थिया वञा। तव्हां ख़बर आहे पर तहरीरी अंदाज़ में फलाणे हेतिरी ॾिनई, हाणे हिनखे हेतिरी ॾियणी पवंदी, फलाणो आयो त पाण खे विञणो पवंदो। ऐं किन हदीस में तारीख़ जी किन किताब में लिखियलु ॾिठा आहे जे इन चीज़ खे रस्म रवाज बनाए लाथो आहे। हिकिड़ो मुंहुं ॾिनो आहे, पोइ ॾूसियूं सारियूं पियूं, बुको नेल ॾिनई, हुन दड़की ॾिनई, हुन मॾ ॾिनई, हुन ॾेढो ॾिनई, मड़ लिखियो पई हाओ भाई सवार हुनजी निकाह मूर्त कीअं न आहे तुंहिंजो बाद वेंदो रहियो। कुला पिण जे घर जे मथे पाण बोझ आणियूं था, कुला पिण जे घर जी औरतें खे व्याधई विझूं था, कुला इस्लाम खे ऐं वना फना गोरूं ॼनी वीडिया अलाणो फलाणो इन जो इस्लाम में आख़िर किथे सबूत कीअं न मिलंदो। नितम हत्याएं जी सूरत में, तलाक़ जी सूरत में, घर टुटे जी सूरत में, आम सामा विहाईअ जो कुआड़ियूं खणण जी सूरत में कुरो आहे। इन ॻाल्हि में जे वीचारो कुरो ॾे नियाणीअ खे पाण उमिरि मथे उमिरि कयूं पिया, हज मथे हज कयूं पिया, हिकिड़े ग़रीब जो तवाफ़ मथे तवाफ़ ऐं कुरे ॾींहुं तवाफ़ सां छुटकारो थी वेंदो। कई अहिड़ियूं नियाणियूं पंहिंजे घर पंहिंजे मकान पंहिंजे हीउ हेल खणियो अचे, हीअ झबले में सामई जे ॾिठे जे हेल खणी आयो आहे, पीतीअ मथे स्टिकर लॻाए खणियो अचे फलाणो मामू पीती खणी आयो आहे, तंहिंसे छगड़ो कबाट खणियो अचे केरु चई फलाणो आजी खणी आयो आहे। हीउ कुरो आहे, देखाओ रियाकारी इस्लाम इन ॻाल्हि जी इजाज़त न दे। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।